बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रीवियस लेक्चर में असां डिस्कस करे आयासीं इक्विलिब्रियम ते। इक्विलिब्रियम ऐं उनमें कुछ स्टेट्स। उनमें असांखे जेका ॻाल्हि सम्झ में आई हुई उहा इहा हुई त इक्विलिब्रियम जे पोयां कुछ बेसिक टर्म्स आहिनि उहे सम्झणु ज़रूरी आहिनि। क्लियर करे आया आहियूं, अॻिते हलंदासीं। फोर्स एंड एक्सेलरेशन। मेन जेका शइ असांखे सम्झ में आई त जेकॾहिं कंहिं ऑब्जेक्ट ते नेट फोर्स, जेके एक्टिंग फोर्सिस आहिनि उन जो रिज़ल्टेंट या नेट फोर्स ज़ीरो थी वञे त जिस्म इक्विलिब्रियम में आहे, या नेट एक्सलेरेशन ज़ीरो थिए तॾहिं बि जिस्म ऑब्जेक्ट इक्विलिब्रियम में आहे। हाणे इक्विलिब्रियम में आहिनि कंडीशन्स। हेसि ताईं असांखे इहा ॻाल्हि सम्झ में आई त भई ही ऑब्जेक्ट चाहे रेस्ट में आहे चाहे मूविंग आहे, इक्विलिब्रियम में आहे या न आहे। हाणे असां पढ़ंदासीं त छो इक्विलिब्रियम में आहे, वाए। जीअं हिकु ऑब्जेक्ट कंहिं सरफेस ते हीअं रेस्ट में आहे, या हिकु ऑब्जेक्ट जंहिं ते फोर्स लॻायूं ऐं उहो कंहिं सर्टेन वेलासिटी सां मूव करे, या हिकु ऑब्जेक्ट कंहिं सर्कुलर पाथ ते घुमे, त टिनी केसिस में पॉसिबल आहे त ऑब्जेक्ट इक्विलिब्रियम में हुजे। जेकॾहिं रेस्ट में आहे ऐं इक्विलिब्रियम में आहे, मतिलबु त हिन ते जेके बि फोर्सिस आहिनि उनजो रिज़ल्टेंट ज़ीरो। इन खे असां चवंदासीं स्टैटिक इक्विलिब्रियम। इक्विलिब्रियम में टाइप्स आहिनि। ऑब्जेक्ट इक्विलिब्रियम में हुजे बट रेस्ट में हुजे त इन क़िस्म जी इक्विलिब्रियम खे असां स्टैटिक इक्विलिब्रियम चवंदा आहियूं। जेकॾहिं को ऑब्जेक्ट माना हीअं ही मूविंग आहे, जीअं ऑब्जेक्ट मूव करे पर विद यूनिफॉर्म वेलासिटी, प्रीवियस लेक्चर में क्लियर करे चुका आहियूं। यूनिफॉर्म वेलासिटी सां मूव करे त ही बि इक्विलिब्रियम में आहे। पर जेको मूविंग हुजे ऐं इक्विलिब्रियम में हुजे त उनखे काइनेटिक और डायनामिक इक्विलिब्रियम चवंदा आहियूं। हाणे मूविंग में माना डिफरेंट केसिस पॉसिबल आहिनि। जीअं मिसाल तौर पे हिकु पॉइंट जे थ्रो हीअं टू एंड फ्रो हिन तरीक़े सां मूव करे ऐं इक्विलिब्रियम में हुजे त असां इन खे चवंदा आहियूं ट्रांसलेशनल इक्विलिब्रियम। ट्रांसलेशनल इक्विलिब्रियम। जेकॾहिं कंहिं सर्टेन पॉइंट जे अराउंड स्पिन मोशन करे त इन खे असां रोटेशनल मोशन बि चवंदा आहियूं, स्पिन मोशन बि चवंदा आहियूं, सर्कुलर मोशन बि चवंदा आहियूं। जेकॾहिं ही इक्विलिब्रियम में हुजे त इन खे असां चवंदा आहियूं रोटेशनल इक्विलिब्रियम। हाणे डिफरेंट केसिस आहिनि। हाणे हिन केस में या हिन में या हिन में बेसिक शइ उहा सेम आहे त भई केसिस कीअं बि हुजनि पर ॿ शयूं असां वटि ज़ीरो थियणु खपनि। एफ नेट बि ज़ीरो ऐं एक्सेलरेशन नेट बि ज़ीरो थियणु खपे।
पर हाणे हीउ जेको रोटेशनल केस आहे हिन में इक्विलिब्रियम में अचण जे लाइ त भई हिन सिचुएशन में त एंगुलर एक्सेलरेशन 0 थियणु खपे। होॾां हीअ जेका एक्सेलरेशन आहे लीनियर पाथ ते जेकॾहिं मूव करे त उन जे एक्सेलरेशन खे असां लीनियर एक्सेलरेशन चवंदा आहियूं। पूरो नालो इज़त वारो इहो अथसि। हिते जेको ऑब्जेक्ट मूव थो करे जंहिं एक्सेलरेशन सां उनखे असां भई एंगुलर एक्सेलरेशन चवंदा आहियूं। त हाणे जेकॾहिं रोटेशनल पाथ ते मूव करे त पोइ एंगुलर एक्सेलरेशन उनखे असां अल्फा सां शो कंदा आहियूं, उन जो 0 थियणु ज़रूरी आहे, या वरी टार्क जो 0 थियणु। हाणे अहिड़े तरीक़े सां इक्विलिब्रियम में जेके फंडामेंटल जेके कंडीशन्स आहिनि उहे कुझु ईअं आहिनि भई जेकॾहिं ऑब्जेक्ट रेस्ट में आहे त उन ते जेके बि फोर्सिस एक्टिंग आहिनि, मिसाल तौरु हिन ते जेके बि फोर्सिस एक्टिंग आहिनि F1, F2, F3, F4 ऐं इन खां वधीक फोर्सिस बि पॉसिबल आहिनि। इन्हनि सभिनी जो सम 0 थियणु खपे। मीन्स F1, F2, F3 प्लस F4 इन खां वधीक आहिनि, केतिरा बि आहिनि, जेकॾहिं सभिनी जो जोड़ 0 थिए त इन जो मतिलबु आहे इक्विलिब्रियम में अदरवाइज़ न आहे। त हाणे जेकॾहिं इन शइ खे ग्राफिकल पॉइंट ऑफ व्यू सां असां सम्झण जी कोशिशि कयूं त ग्राफ जे लिहाज़ सां असां वटि हीअं एक्सिस आहिनि, थी सघे थो पढ़ियल हुजे तव्हां, हीअ हॉरिजेंटल ऐं हीअ वर्टिकल। त हाणे फोर्सिस जेके एक्टिंग आहिनि त उन्हनि खे असां ॿिनि हिसनि में विराईंदा आहियूं, हॉरिजेंटल एंड वर्टिकल। जेके वर्टिकल फोर्सिस आहिनि उन्हनि जो जोड़ 0 थियणु खपे ऐं हॉरिजेंटल जेके फोर्सिस आहिनि उन्हनि जो जोड़ बि 0 थियणु खपे। मतिलबु त जेकॾहिं हिन एक्स एक्सिस ते ॾिसूं असां, हिन ते मिसाल तौरु 2 फोर्सिस आहिनि F1, F2, पर हिन खां वधीक बि पॉसिबल आहे। जेकॾहिं हिन जी क़ीमत 8 न्यूटन आहे ऐं हिन जी क़ीमत बि 8 न्यूटन आहे त हिन जो मतिलबु आहे त भई इन में हीउ प्लस आहे हीउ माइनस आहे, जोड़ कंदासीं त 0 थी वेंदो। त हाणे इन जो मतिलबु छा आहे त भई जेके एक्स एक्सिस ते हिन खे एक्स ऐं हिन खे वाई चवंदा आहियूं, हॉरिजेंटल खे एक्स एक्सिस ऐं वर्टिकल खे वाई एक्सिस चवंदा आहियूं। त माना एक्स एक्सिस ते सभिनी फोर्सिस जो जोड़ 0 थिए, जंहिंखे असां शॉर्ट में हीअं लिखंदा आहियूं, सम ऑफ फोर्सिस ऑन अलॉन्ग एक्स एक्सिस मस्ट बी 0। माना हिन खे पढ़िबो छा आहे, हीउ सम सिग्मा, हीउ सम जे लाइ आहे, जोड़ जे लाइ आहे। सम ऑफ फोर्सिस अलॉन्ग एक्स एक्सिस इज इक्वल टू 0, देन बॉडी विल रिमेन इन इक्विलिब्रियम। माना एक्स एक्सिस में ही फर्स्ट पॉइंट आहे, पर सेकंड पॉइंट आहे त वाई ते बि फोर्सिस जो सम 0 थियणु खपे। मीन्स सम ऑफ फोर्सिस ऑन वाई एक्सिस मस्ट बी 0। ही जेके 2 पॉइंट्स आहिनि, हिन ॿिन्ही पॉइंट्स खे गॾाए करे असां चवंदा आहियूं फर्स्ट कंडीशन ऑफ इक्विलिब्रियम। फर्स्ट कंडीशन ऑफ इक्विलिब्रियम में माना ऑब्जेक्ट भाई रेस्ट में आहे। सिंपल डेफिनेशन ही आहे त भई इफ ए बॉडी इज एट रेस्ट देन इट इज़ इन स्टेट ऑफ इक्विलिब्रियम। पर जेकॾहिं असांखां केरु पुछे त भई इक्विलिब्रियम में आहे त छो इक्विलिब्रियम में आहे, हाणे उन छो जो जवाबु इहो आहे त भई उन ते सम ऑफ फोर्सिस जेके एक्स एक्सिस ते आहिनि उहे बि 0 आहिनि, सम ऑफ फोर्सिस जेके वाई एक्सिस ते माना उहे बि 0 आहिनि। माना हीअं वर्टिकल फोर्सिस उन्हनि जो सम बि 0 आहे, हॉरिजेंटल फोर्सिस जो सम बि 0 आहे। इन ॿिन्ही पॉइंट्स खे गॾाए करे असां चवंदा आहियूं फर्स्ट कंडीशन ऑफ इक्विलिब्रियम। हाणे अहिड़े तरीक़े सां ऐं सेकंड कंडीशन में छा आहे त फर्स्ट कंडीशन ते जेकॾहिं असां गौर था कयूं, फ़र्ज़ु कयो त भई हिन क़िस्म जे असां हिकु पटी या राड वग़ैरह कंहिं कोके वग़ैरह सां कंहिं दीवार में फिक्स करे था छॾियूं, हीउ रेस्ट में आहे। रेस्ट में आहे मतिलबु इक्विलिब्रियम में आहे। रेस्ट वारे में टेंशन न आहे, भई उहो हर लिहाज़ सां इक्विलिब्रियम में आहे। हाणे जेकॾहिं इन पटी ते असां फोर्स लॻायूं हीअं, फॉर सपोज़ फोर्स जी क़ीमत हिते 20 न्यूटन आहे ऐं इन में मथे बि फोर्स लॻायूं पिया F2 ऐं उन जी क़ीमत बि 20 न्यूटन आहे।
हाँ इन ते ब फोर्सिस एक्टिंग आहिनि F1 एंड F2 ॿिन्ही जी जेका आहे वैल्यू यानी मैग्नीट्यूड ॿिन्ही जो बि सेम आहे ही बि 20 न्यूटन आहे ऐं ही बि 20 न्यूटन आहे ऐं तव्हां ॾिसो पिया त भई डायरेक्शन बि अपोज़िट आहे डायरेक्शन बि फर्स्ट कंडीशन मुताबिक़ असां सिखी आया आहियूं त भई जेकॾहिं कंहिं ऑब्जेक्ट ते ॿ फोर्स एक्टिंग आहिनि कुझु हिन तरीक़े सां ऐं सेम आहिनि मतिलबु मैग्नीट्यूड सेम आहे त ही ऑब्जेक्ट जेको बि आहे उहो इक्विलिब्रियम में हूंदो पर उन जे लाइ कंडीशन छा आहे त भई इन ते जेके एक्टिंग फोर्सिस आहिनि उहे ज़ीरो थियणु खपनि त एक्टिंग फोर्सिस ज़ीरो तॾहिं जॾहिं उहे इक्वल ऐं अपोज़िट हुजनि हाणे हिते इक्वल बि आहिनि ऐं अपोज़िट बि आहिनि F1 जो ॾिसो डायरेक्शन डाउनवर्ड आहे F2 जो डायरेक्शन भई अपवर्ड आहे इक्वल आहिनि पर जेकॾहिं हीअ फोर्स हिन ते एक्ट कंदा त इहा पटी हिते बीहंदी कान हीअं मूव कंदी इन जो मतिलबु आहे त भई फर्स्ट कंडीशन मुताबिक़ जेके फोर्सिस असां हिन ते एक्टिंग आहिनि पर तॾहिं बि हीअ ऑब्जेक्ट इक्विलिब्रियम में न आहे इन जो साफ़ मतिलबु इहो आहे त भई फर्स्ट कंडीशन खां अलावा बि का कंडीशन आहे ऐं उन खे फोकस कंदासीं त पहिरीं कंडीशन मुताबिक़ हिन ते फोर्स एक्टिंग आहिनि पर तॾहिं बि इक्विलिब्रियम में न आहे त इन जो साफ़ मतिलबु इहो आहे त भई इन खां अलावा बि का कंडीशन आहे उहा जेका बि उनखे असां सेकेंड कंडीशन चवंदासीं हाणे सेकेंड कंडीशन जे लाइ उनखे बाक़ाइदा सम्झण जे लाइ असां हिकु टर्म मुतारिफ़ कंदासीं जंहिंखे असां टार्क चवंदा आहियूं छो त उन खां सवाइ इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी हाणे टार्क मुख़्तसिर तव्हांखे सम्झायां भई आम तरह सां असां ईअं चवंदा आहियूं त भई कंहिं जिस्म उहो जिस्म जेकॾहिं रोटेट करे माना हीअ स्पिन मोशन रोटेशनल मोशन पोइ हिते असां पढ़ी आहियूं त भई हिकु ऑब्जेक्ट जेकॾहिं मूव करे त उनखे उनजे मूवमेंट खे इनिशिएट करण जे लाइ स्टार्ट करण जे लाइ पोइ हिते रिस्पॉन्सिबल फोर्स आहे हाणे पोइ असांजे ज़हन में इहा ॻाल्हि अची वई त भई को बि ऑब्जेक्ट जेकॾहिं मूव करे त उनजे पोयां रिस्पॉन्सिबल फोर्स आहे चाहे ऑब्जेक्ट कीअं मूव करे माना बेसिकली इहा शइ ज़हन में आई इंसान जे त भई फोर्स आहे मूवमेंट में त जिथे किथे फोर्स आहे पर जेकॾहिं असां रोटेशनल मोशन जे केस में अचूं था त पोइ असां उन ते गौर करण सां असांखे खोड़ ॻाल्हियूं ॿियूं सम्झ में अचनि थियूं अगरि को ऑब्जेक्ट आहे उनखे फोर्स लॻायूं था त उहो लिनियरली मूव कंदो पर रोटेशनल मोशन जे केस में फोर्स जी एतिरी वैल्यू न आहे जेतिरी लिनियर में आहे त काफ़ी गौर करण खां पोइ ख़बर पई त भई रोटेशनल मोशन में सिर्फ़ु फोर्स जो किरदारु न आहे उनखे मूव करण में उते कुझु ॿिया बि फैक्टर आहिनि मिसाल तौरु भई जेकॾहिं गौर कयो त असां वटि ही हिकु ऑब्जेक्ट जेको रोटेशनल मोशन परफॉर्म थो करे त जेकॾहिं इन ते फोर्स लॻायूं इन ऑब्जेक्ट ते जेकॾहिं मां हीअं फोर्स लॻायां त हीउ ऑब्जेक्ट रोटेशनल मोशन ते परफॉर्म न कंदो लीनियर में कंडीशन न आहे हिकु ऑब्जेक्ट आहे उनखे कहिड़े बि तरीक़े सां फोर्स लॻायां पाण ॾांहुं भई जेको आहे सो उनखे एट्रैक्ट करायांसि भई पुल कयूंसि पुश कयूंसि कीअं बि कयूंसि जंहिं तरफ़ फोर्स आहे उन तरफ़ ऑब्जेक्ट आहे हाणे हिते फोर्स सिर्फ़ु फोर्स रिस्पॉन्सिबल न आहे कंहिं बि ऑब्जेक्ट खे जेकॾहिं असां सर्कुलर पाथ ते घुमायूं था मिसाल तौरु भई सिंपल असां वटि एग्ज़ाम्पल आहे असां हिकु रसी वग़ैरह उन सां पथर ॿधी करे ऐं ईअं घुमायूंसि त सर्कुलर पाथ ते मूव कंदो ई त हाणे हीउ जेको रोटेशनल मोशन आहे जेकॾहिं हीअ क़ीमत असां घटि वधि कयूं था माना जेको सेंट्रल पॉइंट आहे जंहिं ते असां घुमायूं था त सेंट्रल पॉइंट खां जेकॾहिं वेझे कयूं था त असां तकड़ में घुमायूं पिया पर जेकॾहिं परे पिया कयूंसि त घटि वेलासिटी सां माना घुमायूं पिया त भले सेम फोर्स लॻायो पर जेकॾहिं हीउ जिथे ऑब्जेक्ट मूव पियो करे जिथां खां फोर्स लॻायूं पिया इन जे विच वारे मुफ़ासिले खे जंहिंखे असां मैथमेटिक्स जे बेस ते रेडियस चवंदा आहियूं इन जी क़ीमत घटि वधि कयूं था त हेॾां रोटेशनल मोशन ते फ़र्क़ु थो पए उनखां अलावा हिते फोर्स खे कंहिं ख़ासि डायरेक्शन में लॻाइण जी ज़रूरत आहे कि पर्टिकुलर वे में फोर्स एक्ज़र्ट कंदासीं त पोइ ही मूव कंदो मतिलबु त रोटेशनल मोशन में सिर्फ़ु फोर्स रिस्पॉन्सिबल न आहे फोर्स खां अलावा बि कुझु फैक्टर्स आहिनि जेके इते रिस्पॉन्सिबल आहिनि त पोइ मिलाए जुलाए करे जेकॾहिं मुख़्तसिर तव्हांखे मां ॿुधायां त रोटेशनल मोशन में असांखे ॻाल्हि सम्झ में आई त
त रोटेशनल मोशन में हिकु त फोर्स जो किरदारु आहे, ओनली फोर्स न आहे, ऐं प्लस में त भई जॾहिं मूव था करायो जेको फोर्स था लॻायो जेको असां वटि रेडियस आहे जंहिंखे असां पोज़ीशन वेक्टर बि चवंदा आहियूं, त उन जो बि किरदारु आहे। माना हीउ जेको रेडियस खे घटि वधि कंदासीं त रोटेशनल मोशन ते फ़र्क़ु पवंदो। त मतिलबु त जेकॾहिं असां को फैक्टर ॻोल्हियूं था, रीज़न ॻोल्हियूं था त भई केरु किथे रिस्पॉन्सिबल आहे, त पोइ असां ॾिसंदा आहियूं त भई हू छा छा ते डिपेंड आहे। पोइ जंहिं शइ ते उहो डिपेंड आहे उहे जेतिरियूं शयूं हुजनि, मिसाल तौरु भई असां ॾिसूं कंहिं शइ जी डेफिनेशन ठाहींदा आहियूं मैथमेटिकल, त ईअं ठाहींदा आहियूं त भई ॾिसंदा आहियूं त उहो छा छा ते डिपेंड आहे। भई जंहिं ते डिपेंड आहे उन्हनि सभिनी खे ज़र्ब करे, पोइ 2 हुजनि 3 हुजनि या 4 हुजनि, उन सभिनी जे ज़र्ब खे असां उहो नालो ॾींदासीं जेको बि आहे उनजी डेफिनेशन ठहंदी। हाणे हिते असां ॾिठो त भई फोर्स खे मिसाल तौरु जेकॾहिं व्हील आहे, व्हील खे घुमायूं त घुमाइण जे लाइ ख़ासि अंदाज़ में फोर्स लॻाइणो पवंदो। हीअं फोर्स लॻायूं त व्हील में रोटेशनल मोशन नथा प्रोड्यूस करे सघूं। इवन ॾिसो हीअ शइ आहे, हिनखे जेकॾहिं सेंट्रल पॉइंट तां किथे जाइ ते रखी करे फोर्स लॻाईंदुसि त इहा शइ मूव कंदी अॻिते लीनियर मोशन में, पर जेकॾहिं फोर्स जी जॻह चेंज कंदुसि त हिन जे मोशन ते फ़र्क़ु पवंदो। माना हीअं फोर्स लॻाईंदुसि त हाणे हीअ रोटेट कंदो। माना रोटेट करण जे लाइ ख़ासि एंगल, ख़ासि तरीक़े सां फोर्स लॻाइणो पवंदो। जीअं पोइ हिते लीनियर मोशन में फोर्स जी मनमानी हुई, भई जीअं फोर्स लॻायूं तीअं ऑब्जेक्ट मूव कंदो, हिते ईअं न हलंदुसि। हिते फोर्स खे कंहिं ख़ासि अंदाज़ में कमु करिणो पवंदो। त हाणे त फोर्स खां अलावा ऐं उनखां अलावा जेकॾहिं हिनखे मां रोटेट कराइण थो चाहियां त अलॻि अलॻि जॻह ते फोर्स लॻाईंदुसि त रोटेशन जी क़ीमत अलॻि अलॻि ठहंदी। मिसाल तौरु भई जेकॾहिं वेझे खां फोर्स लॻायां थो रोटेशनल मोशन जी क़ीमत हिकिड़ी हूंदी, परे खां लॻायां थो ॿी, अञा परे खां अञा टी वैल्यू चेंज थी वेंदी। त अहिड़े तरीक़े सां त मतिलबु त जिथे फोर्स लॻायां थो जिथां उहा शइ टर्न करे थी त इनखे असां मोमेंट आर्म चवंदा आहियूं, पोज़ीशन वेक्टर बि चवंदा आहियूं, खोड़ नाला आहिनि जा। त हीअ जेका क़ीमत ठहे थी इन जो बि किरदारु आहे। मतिलबु त हाणे रोटेशनल मोशन में बुनियादी तरह सां 2 फैक्टर आहिनि, हिकु फोर्स ऐं मोमेंट आर्म जेके असां चवंदा आहियूं। मिसाल तौरु भई को दरवाज़ो वग़ैरह असां खोलियूं था, जंहिं जाइ ते फोर्स लॻायूं था ऐं जिथां दरवाज़ो खुले त उते जेको हीउ परपेंडिकुलर डिस्टेंस आहे उनखे असां मोमेंट आर्म सॾींदा आहियूं। त फोर्स ऐं मोमेंट आर्म जेके पोज़ीशन वेक्टर बि चवंदा आहियूं असां, त माना इहे 2 फैक्टर जेके आहिनि इन्वॉल्व आहिनि छा में, रोटेशनल मोशन में। त हाणे रोटेशनल मोशन में हिकु फोर्स ऐं जंहिंखे असां मोमेंट आर्म चवंदा आहियूं, रेडियस बि चवंदा आहियूं, पोज़ीशन वेक्टर बि चवंदा आहियूं, माना हीअ 2 फैक्टर जेके आहिनि उहे इन्वॉल्व आहिनि रोटेशनल मोशन में। माना पोइ अॻिते हली करे इन ॿिन्ही फैक्टर जे ज़र्ब खे असां नालो ॾिनो टार्क जो। माना टार्क ही हिकु प्रोडक्ट आहे हिन ॿिनि शयुनि जे विच में। ऐं जेकॾहिं फोर्स खे अलॻि अलॻि एंगल ते रखंदासीं त पोइ एंगल जो बि किरदारु हिते थींदो। त हाणे मतिलबु त हाणे तव्हां खां केरु पुछी सघे थो या सवाल में इहा शइ अची सघे थी त भई लीनियर मोशन में रेस्पॉन्सिबल केरु आहे, फोर्स। त भई रोटेशनल मोशन में रेस्पॉन्सिबल केरु आहे, भई टार्क। माना उहो साॻियो कमु जेको फोर्स लीनियर मोशन में कई उहो साॻियो कमु रोटेशनल मोशन में कंहिंजो आहे, टार्क जो आहे। सवाल ईंदो आहे व्हाट इज़ द एनालॉगस टर्म ऑफ फोर्स इन रोटेशनल मोशन। एनालॉगस टर्म तव्हां इंग्लिश में इहा शइ पढ़ी हूंदी त मतिलबु त अलॻि अलॻि टर्म आहिनि अलॻि अलॻि जाइ ते, पर उनजो कमु साॻियो आहे। मतिलबु त टार्क जो ऐं फोर्स जो कमु साॻियो आहे त भई मूव कराइणु, ॿिन्ही जो कमु साॻियो आहे, पर हुनजो कमु जेको आहे भई उहो ट्रांसलेशनल मोशन में आहे, हिन जो कमु रोटेशनल मोशन में आहे। कमु ॿिन्ही जो साॻियो आहे। माना अहिड़े क़िस्म जे टर्म्स जंहिंजो कमु साॻियो हुजे पर अलॻि अलॻि फील्ड में, त असां चवंदा आहियूं उहे एनालॉगस टर्म आहिनि। माना असां चई सघूं था टार्क इज़ अ एनालॉगस टर्म ऑफ फोर्स। त हाणे अहिड़े क़िस्म जा सवाल अची सघनि था। त हाणे असांखे जॾहिं टार्क जी ख़बर पइजी वई त पोइ अहिड़े तरीक़े सां त सेकेंड कंडीशन खे पढ़ण जे लाइ हिन जी ज़रूरत हुई, इन जे करे असांजी मजबूरी आहे इहा शइ पढ़णु। सेकेंड कंडीशन जे लिहाज़ सां जेकॾहिं तव्हां गौर कयो त असां वटि हीअं हिकु
ऑब्जेक्ट आहे कि फिक्स सपोर्ट अथसि त असां हिन ते हीअं फोर्स लॻायूं पिया डिफरेंट फोर्स लॻायूं पिया आहियूं इन्हनि खे असां अलॻि अलॻि नाला ॾेई था सघूं F1 F2 F3 F4 F6 हाणे डिफरेंट फोर्स एक्टिंग आहिनि हिन ऑब्जेक्ट ते हाणे असांखे फ़ैसिलो करिणो आहे त भई आया ही ऑब्जेक्ट इक्विलिब्रियम में आहे या न आहे त हाणे हिननि फोर्सिस ते असां गौर कंदासीं सॼी कहाणी सम्झ में अची वेंदी हाणे जॾहिं फोर्स एक्ट कंदा ऐं उन फोर्स जे ज़रिए को ऑब्जेक्ट जेकॾहिं रोटेशनल मोशन परफॉर्म करे त रोटेशनल मोशन में बेसिकली ॿ नमूना आहिनि त भई या क्लॉकवाइज़ या एंटी क्लॉकवाइज़ क्लॉकवाइज़ ऐं एंटी क्लॉकवाइज़ थी सघे थो क्लियर हुजे मां मुख़्तसिर सम्झायां त माना अहिड़े तरीक़े सां हिकु ऑब्जेक्ट रोटेट करे सर्कुलर पाथ ते त जीअं कलाक आहे घड़ियाल उन में जेके नीडल्स आहिनि उहे नीडल जंहिं तरीक़े सां मूव कनि त ऑब्जेक्ट बि उन ई डायरेक्शन में मूव करे त माना क्लॉकवाइज़ पर जेकॾहिं सुई नीडल जेका आहे तव्हांजे हिसाब सां जेकॾहिं हीअं सम्झ में ईंदी त भई हिकु कलाक जंहिंमें सुई नीडल लॻल आहे त उन जी मूवमेंट 0 1 2 3 4 हीअं मूवमेंट आहे त माना जेकॾहिं को ऑब्जेक्ट इन ई डायरेक्शन में मूव करे त माना क्लॉकवाइज़ पर इन जे अपोज़िट में वञे त एंटी क्लॉकवाइज़ या इनखे काउंटर क्लॉकवाइज़ बि असां चवंदा आहियूं हाणे हीअ जेके फोर्सिस आहिनि इन्हनि फोर्सिस जो असांखे फ़ैसिलो करिणो पवंदो त हिते कहिड़ा फोर्सिस जेके आहिनि क्लॉकवाइज़ आहिनि ऐं कहिड़ा फोर्सिस उहे एंटी क्लॉकवाइज़ आहिनि कहाणी सम्झ में अची वेंदी हाणे हिन फोर्स ते गौर कयो हिन फोर्स जे ज़रिए जेकॾहिं कंहिं बि फोर्स ते तव्हां गौर कयो सम्झो त बाक़ी फोर्सिस आहिनि ई कोन सिर्फ़ु उहो ई फोर्स आहे पोइ तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी हीअ फोर्स हिन ते गौर कयो तव्हां त हिन फोर्स जे करे हीअ जेका पटी आहे इहा हीअं मूव कंदी त घड़ियाल जे लिहाज़ सां मिसाल तौरु जेकॾहिं उनजे नीडल खे ॾिसूं 0 भई 1 2 3 4 त हिन पासे मूव करे त क्लॉकवाइज़ हीअं मूव करे त एंटी क्लॉकवाइज़ त हिन पटी जे करे हिन फोर्स जे करे हीअ जेका पटी आहे जेका मूव कंदी त उहा हीअं मूव कंदी तंहिंजो मतिलबु आहे त हीअ फोर्स क्लॉकवाइज़ आहे या एंटी क्लॉकवाइज़ एंटी क्लॉकवाइज़ हीअ एंटी क्लॉकवाइज़ फोर्स आहे अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हां F2 ते गौर कयो त बाक़ी सभिनी खे इग्नोर कयो सिर्फ़ु F2 ते तव्हां गौर कयो त F2 फोर्स जॾहिं हिते एक्ट पिया कयूं त इन जे ज़रिए इहा पटी घुमंदी कीअं क्लॉकवाइज़ घुमंदी त अहिड़े तरीक़े सां कंहिं बि फोर्स ते तव्हां गौर कंदो तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी मिसाल तौरु भई F6 ते अचो त F6 ते गौर कयो त इनखे एक्टिंग जे दौरान इहा पटी हीअं घुमंदी तंहिंजो मतिलबु आहे त हीअ क्लॉकवाइज़ आहे हाणे ईअं सभिनी फोर्सिस जो असां फ़ैसिलो कंदासीं त भई कुझु फोर्सिस क्लॉकवाइज़ एक्टिंग आहिनि ऐं कुझु फोर्सिस एंटी क्लॉकवाइज़ एक्टिंग आहिनि पोइ हाणे उहो फोर्स जंहिं जाइ ते एक्टिंग आहे जंहिं जाइ ते फोर्स एक्टिंग आहे उन जो सेंट्रल पॉइंट खां माना जिथां उहा शइ घुमे पई त उन खां कुझु न कुझु मुफ़ासिलो हूंदो मिसाल तौरु भई F1 जो हितां खां वठी 5 मीटर आहे त 5 मीटर असां वटि छा आहे इन जो जेको आहे सो मूवमेंट आम आहे त इन फोर्स जे करे असां टार्क मालूम कंदासीं फ़र्ज़ु कयो त F1 जी क़ीमत आहे भई 8 न्यूटन त हाणे F1 जे करे हिन में जेको टार्क प्रोड्यूस थिए टार्क कीअं प्रोड्यूस थींदो भई F1 मल्टीप्लाई इन जो जेको मोमेंट आर्म आहे या डिस्टेंस आहे R1 F1 जी क़ीमत असां रखी 8 न्यूटन मल्टीप्लाई R1 माना हिन जो मुफ़ासिलो जंहिंजी क़ीमत असां 5 मीटर रखी जेकॾहिं इन खे असां रखूं ऐं हिन सां मल्टीप्लाई कयूं त कान का क़ीमत ठहंदी 5 8 40 ऐं न्यूटन मीटर त माना हाणे इहा हिकिड़ी क़ीमत ठही माना हिन तव्हां फ़ैसिलो अॻु में करे चुका आहियो त भई F1 फोर्स जेको आहे उहो हीअं मूव करे त माना एंटी क्लॉकवाइज़ आहे त मतिलबु त हीअ टार्क एंटी क्लॉकवाइज़ आहे ईअं हर फोर्स जे करे असां क्लॉकवाइज़ या एंटी क्लॉकवाइज़ उहो कैलकुलेशन कंदासीं पोइ क्लॉकवाइज़ टार्क पाण में एड कंदासीं एंटी क्लॉकवाइज़ पाण में एड कंदासीं त हाणे जेकॾहिं उहे बराबरि अचनि हिकु इहा ॻाल्हि आहे त क्लॉकवाइज़ टार्क एंटी क्लॉकवाइज़ टार्क पाण में बराबरि थियनि इक्वल थियनि जंहिंजो ॿियो मतिलबु छा आहे त भई बराबरि जेकॾहिं थी वञनि त उन्हनि खे जोड़ कंदासीं त हिकु क्लॉकवाइज़ आहे हिकु एंटी क्लॉकवाइज़ आहे मतिलबु हिकु प्लस आहे हिकु माइनस आहे त साॻी वैल्यू हिकु प्लस हिकु माइनस जेकॾहिं एड कयूं त 0 थी वञे त हेॾां कंडीशन में छा आहे त फोर्स जो जोड़ 0 थियणु खपे त हाणे हेॾां कंडीशन छा आहे त भई टार्क हिन निशानी सां असां लिखंदा आहियूं जेके असां टाउ पढ़ंदा आहियूं त टार्क सम ऑफ टार्क्स मस्ट बी
ज़ीरो जेको आहे। जेकॾहिं टोटल टार्क नेट टार्क सम ऑफ टार्क्स ज़ीरो थिए त हीउ जिस्म छा में हूंदो, इक्विलिब्रियम में हूंदो। त हाणे हिन जो मतिलबु आहे त भई इक्विलिब्रियम में असां वटि ॿ कंडीशन्स आहिनि। कंडीशन जो मतिलबु आहे त वाई एनी ऑब्जेक्ट इज़ इन द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम। हा, वैल्यू बिल्कुलु ॾींदो। हाणे असल में जेके फार्मूला ॾिनल आहिनि इन फार्मूलनि में ज़रा त 2 खां 3 शयूं हूंदियूं आहिनि, कंहिं में 4 बि हूंदियूं आहिनि। त उन में जेके कंहिं फार्मूले में जेकॾहिं 4 शयूं आहिनि त 3 जी क़ीमत तव्हांखे ॾींदो, चौथी मालूम करणी पवंदी, पोइ कहिड़ी बि थी सघे थी। मिसाल तौरु भई हिते जेकॾहिं टार्क ते गौर कयूं, टार्क में एफ आर ऐं उनखां अलावा जेकॾहिं एंगल ॾिए त पोइ साइन थीटा बि लिखी था सघूं। एंगल जी कैलकुलेशन तव्हांखे सेखारींदासीं पोइ। हाणे हिन में 1 2 3 4 शयूं आहिनि। इन चइनि मां 3 जी क़ीमत ॾींदो सवाल में, चौथी जेका आहे उहा कहिड़ी बि थी सघे थी, तव्हां मालूम करे वेंदो। उहो वरी सवाल जे हिसाब सां डिपेंड थो करे। हाणे असांखे ख़बर पई त भई कंडीशन जेके आहिनि उहे 2 आहिनि। फर्स्ट कंडीशन मुताबिक़ सम ऑफ टास्क मस्ट बी ज़ीरो। सेकंड कंडीशन मुताबिक़ फर्स्ट मुताबिक़ सम ऑफ फोर्सिस मस्ट बी ज़ीरो ऐं सेकंड मुताबिक़ सम ऑफ टास्क मस्ट बी ज़ीरो। हाणे ही इक्विलिब्रियम में आहिनि कंडीशन्स, इहे 2 कंडीशन्स आहिनि। उनखां अलावा जेकॾहिं गौर कयूं त भई इक्विलिब्रियम उन में कुझु काइंड्स ऐं उनखां अलावा उन में ही कंडीशन्स, उनखां अलावा इक्विलिब्रियम जे अंदरि भई स्टेट्स आहिनि। स्टेट्स उन ॾींहुं लास्ट टाइम तव्हांखे मुख़्तसिर ॿुधायमि, वरी बि हिकु शॉर्ट शयूं ॿुधाईंदुसि। असल में कुझु स्टूडेंट्स जेका आहे उहो मूंखे सजेस्ट कयो त असांखे इक्विलिब्रियम कंप्लीट करायो, उनखां पोइ ऐं कुझु स्टेट्स ऑफ मैटर वग़ैरह इहे शयूं क्लियर करायो। त घटि टाइम में कोशिशि कयूं पिया तव्हांखे कवर करायूं। हाणे जेकॾहिं स्टेट्स जी ॻाल्हि कयूं, स्टेट्स ऑफ इक्विलिब्रियम, कंडीशन ऑफ इक्विलिब्रियम ॿी शइ आहे, स्टेट्स ऑफ इक्विलिब्रियम ॿी शइ आहे। हाणे हिकु जिस्म इक्विलिब्रियम में आहे, पर हाणे उहो कहिड़े नमूने सां इक्विलिब्रियम में आहे त भई उन में जेकॾहिं उन में मामूली चेंजिंग्स स्लाइटली चेंज जेको आहे सो असां आणियूं त पोइ उन में जेका तब्दीली अचे थी उन तब्दीली ते असां गौर करे फ़ैसिलो कंदा आहियूं त हिन क़िस्म जी इक्विलिब्रियम में आहे। आम तरह सां 3 टर्म्स असां यूज़ कंदा आहियूं, आम लिटरेचर में बि यूज़ कंदा आहियूं त भई स्टेबल, अनस्टेबल एंड न्यूट्रल। त हाणे इहे टर्म्स लिटरेचर में बि असां यूज़ कंदा आहियूं कंहिं शख़्स जे लाइ। हिकु शख़्स जो नेचर अहिड़े क़िस्म जो आहे जो उहो कंहिं बि जाइ ते कमु करणु थो वञे, उते हू स्टे करे थो, माहौल खे सम्झी करे पाण खे एडजस्ट करे थो। चाहे उहो लाहौर वञे, कराची वञे, इस्लामाबाद वञे, त उते हर माहौल में उन में सलाहियत आहे त पाण खे एडजस्ट करे उते कमु करे थो। असां उनखे स्टेबल पर्सन चवंदा आहियूं। हिकु शख़्स जेको कंहिं बि जाइ ते वञे थो, कंहिं बि हिकिड़ी जाइ ते हिकु फैक्ट्री में कंपनी में बीहे कोन थो, टिके नथो। भई कंहिं बि जाइ ते वञे थो, कंहिं न कंहिं सां फॾो करे कहिड़े बि तरीक़े सां भई उतां निकिरे थो, कंहिं जाइ ते स्टे नथो करे, उहो अनस्टेबल आहे। उहो छा आहे त भई अनस्टेबल आहे। त हाणे अहिड़े तरीक़े सां त भई हिकिड़ा शख़्स जेके आहिनि उहे बिल्कुलु न्यूट्रल हूंदा आहिनि त भई हीअ हिन तनज़ीम सां रिलेटेड आहे, हिन सां रिलेटेड आहे, हिन सां रिलेटेड, भई हिन जो कंहिं सां तालुक़ु न आहे, भई सभिनी सां कचहरी करे थो पर फ़र्क़ु कोन थो पएसि, त उनखे असां न्यूट्रल चवंदा आहियूं। त हाणे त आम हालत में त भई असां वटि जेकॾहिं फ़र्ज़ु कयो त भई हिकु बुक आहे, बुक लाइंग ऑन ए टेबल, त हिन बुक खे जेकॾहिं स्लाइटली डिस्टर्ब कयूं, ईअं स्लाइटली डिस्टर्ब कयूं माना सेंटर ऑफ ग्रेविटी खे राइज़ कयूंसि, त पोइ इनखे जेकॾहिं छॾे ॾियूं त वरी साॻी जॻह ते, त माना पंहिंजी पोज़ीशन खे रीस्टोर कयईं। इनखे असां चवंदासीं त भई बुक हाणे स्टेबल इक्विलिब्रियम में आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां वटि भई पेंसिल टाइप अहिड़ी शइ आहे, जेकॾहिं पेन आहे, हिनखे मां अहिड़े तरीक़े सां कोशिशि करे जेकॾहिं ईअं बीहारियांसि थो त माना रेस्ट में आहे त माना इक्विलिब्रियम में आहे, पर हिनखे स्लाइटली डिस्टर्ब कंदुसि त छा थींदो, इहा शइ वरी असल हालत में न ईंदी। त
मतिलबु त ही इक्विलिब्रियम में त आहे पर अनस्टेबल इक्विलिब्रियम में आहे। अहिड़े तरीक़े सां ऐं बाक़ी हिकु ऑब्जेक्ट जेको पंहिंजी पोज़ीशन चेंज करे, माना जॻह चेंज करे, हितां खां आई हितां खां आई हितां खां आई, पर ॻाल्हि तौर भई हाणे ही सेम असां वटि मुख़्तसिर करे फाइनल ॿुधायां थो। ही मार्कर जेकॾहिं हीअं पियल आहे, हिन खे जेकॾहिं स्लाइटली डिस्टर्ब कयां ऐं ओरिजिनल पोज़ीशन ते अचे, मतिलबु त ही इन सिचुएशन में स्टेबल इक्विलिब्रियम में आहे। पर जेकॾहिं इन पेन खे मां हीअं बीहारियां कोशिशि करे, इक्विलिब्रियम में त आहे, जेकॾहिं बीहारे वञा पर स्लाइटली डिस्टर्ब कंदुसि त इहा शइ असल हालत में न ईंदी। त हाणे इन कंडीशन में ही अनस्टेबल इक्विलिब्रियम में आहे। पर हाणे ही सेम मार्कर जेकॾहिं मां हीअं रखां पर इन खे हीअं मूव करां, हीअं मूव पियो करां, त हाणे तव्हां ॾिसो पिया त इन जी पोज़ीशन में तब्दीली अचे पई, पर हिन बुक जे लिहाज़ सां इन जी सेंट्रल पॉइंट में तब्दीली न पई अचे। इन तरीक़े सां ही न्यूट्रल इक्विलिब्रियम। थैंक यू।